केरु आयो आहे तव्हां सां गॾु? ओया मुंहिंजी मां आई आहे न, मां मुंहिंजी मां खे वठी आई आहियां, मिलो। 100 साल जी मां खे वठी आई आहे? हा मां जी, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजी तबियत पाणी? हा पुट, मुंहिंजी तबियत ठीकु आहे। हलो त हाणे शुरू करूं था KBC। नियमनि जो त तव्हांखे पतो आहे ई, तव्हां वटि 2 लाइफ लाइनूं आहिनि। हा त कंप्यूटर जी ॾेखारो काली बाई खे पहिरियों 1000 रुपए जो सवाल। कमला भाॼी में लूणु विझणु भुलिजी वई त हाणे हू छा कंदी? वरी मुंहिंजी नुंहुं भाॼी में गड़बड़ कई आहे, रोटी ठाहिणी कोन थी अचेसि, मागे लक्षण कोन्हेसि। न देवीश्री, मां तव्हांजी नुंहुं कमला जी ॻाल्हि कोन थो करां, ही त सवाल में ॿी कमला आई आहे। अहिड़ो आहे त ही रहिया तव्हांजा ऑप्शन। ऑप्शन ए, कमला भाॼी खे फिटो कंदी। ऑप्शन बी, कमला भाॼी में लूणु विझंदी। ऑप्शन सी, फिके लूण वारी भाॼी कमला सभिनी खे ॾींदी खाइण लाइ। ऑप्शन डी, ॿी भाॼी ठाहे कढंदी। हाँ, भाॼी में लूणु विझणु भुलिजी वई त हाणे छा कंदी? हाणे ससु खां पुछंदीसि त चईंदी लक्षण कोन अथई, एतिरी ख़बर कोन अथई। नुंहुं खां पुछंदीसि त बदनाम कंदी, खिली उड़ाईंदी मुंहिंजी। पहिरें सवाल में कंफ्यूज आहे। त अमिताभ जी, तव्हां हिकु कमु करो, मूंखे लाइफ लाइन खणणी पवंदी हिन में। हाँ, पहिरें सवाल में लाइफ लाइन? हा ॿुधायो कहिड़ी खपव? ऑडियंस पोल करो। हा त ऑडियंस तयार आहियो? दबायो जवाब जो बटण। हा त ऑडियंस जवाब ॾिनई आहे बी, की भाॼी में लूणु विझी करे पोइ भाॼी खाइण जी आहे। हाँ त हलो बी दबायो। वाह काली बाई, तव्हां 1000 रुपया जीते विया, वाधायूं हुजनि। थैंक यू। हा त काली बाई ॿुधायो, तव्हांजो ही नालो कीअं पियो आहे काली? काली नालो कुझु अलॻि कोन अथव? हा, हिनजे पुठियां ॾाढी दुख वारी स्टोरी आहे। हा त असांजी ऑडियंस बि ॿुधणु चाहींदी स्टोरी, ॿुधायो तव्हांजी। छा चवां, मां पैदा थीसि तॾहिं खां ई कारी हुअसि। सभु मूंखे कारी कारी कंदा हुआ, केरु चए कारो नांग, केरु चईंदो काकुस जहिड़ी कारी। पोइ आख़िर मुंहिंजो नालो ई सभिनीनि कारी पाए कढियो। चऊं हाणे हिन कारी जो नालो छा रखंदासीं, कारी रखी था कढूं। ओ तव्हांजी कहानी सुनी त अख मां आंसू निकिरी आया। ॾाढी दुख भरी स्टोरी आहे तव्हांजी। हलो त हाणे अॻियां वधूं सवाल नंबर 2 में। ओ सॉरी काली बाई, तव्हांजो समय समाप्त थी वियो आहे। हाणे मिलंदासीं अॻिले एपिसोड में काली बाई।